भी मिठो मुझो अरबी भी मिठो तवज्जो तक जाए जदे इमाम हरम कुरान पढ़े मस्जिद नबवी जो इमाम कुरान पढ़े जदे काबे में कुरान पढ़ियो वींदो आ ई लगंदो आ यो त हाणे चो कुरान नाज़िल थी रहियो आ। अल्लाह समून के मक्के मदीने जो दीदार नसीब फरमाए। हल त मदीने पाक हलणो हे लहलण जी तैयारी कर हल त मदीने पाक हलणो हे लहलण जी तैयारी कर हे लहलण जी तैयारी कर हे लहलण जी तैयारी कर जल्दम पहुंचण वारी कर वो हल त मदीने पाक हलणो हे लहलण जी तैयारी कर हल त मदीने पाक हलणो हे लहलण जी तैयारी कर न फकीर फिक्र कोई राह में निकरी पौरोई। बुलंद आवाज़ा दादिया तो सुभान अल्लाह जो लिखी करे अबू जलवाना इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जो कुरान बुदना अल्लाह अकबर कबीना कुरान मुझे हबीब जो मोजज़ो कुरान मुझे साईं जो मोजज़ो आ। तवज्जो तक जाए ए नंबर ते मथो रजबुल मुरज्जब जो महीनो भी अचण वारो आ मेराज भी साईं जो मोजज़ो आ मेराज भी मुझे साईं जो मोजज़ो आ। तवज्जो तक जाए अल्लाह तबारक व तआला के नबियन के भी मेराज करायो पर फर्श ते करायो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो आयो। तवज्जो तक जाए साईं जन केड़ी जगह ते आरामी होया हाने तवज्जो क जाए इते टे रिवायतूं ईंदियूं पहिरीं रिवायत इहा त मुहम्मद रसूलुल्लाह पांजे घर जे अंदर आरामी आहिनि ॿी रिवायत ईंदी आहे बैतुल्लाह में आरामी आहिनि टी रिवायत ईंदी आहे घर जे अंदर आरामी आहिनि। बहरहाल मेराज जी शुरुआत मस्जिद खां थी आहे मोमिन जो मेराज भी मस्जिद में आहे। अब नमाज मोमिन जो वो मां ही भी जुमला चवंदो आहिनि जलसन जो मक़सद नमाज अथव जलसन जो मक़सद छा आहे बा नमाज मन न को साथी नमाज़ी बणिजी पवे हे त अल्लाह जे महिरबानी सां मस्जिद में जलसो आहे पर असां बि घुमूं फिरूं था पिंडाल में प्रोग्राम थींदा आहिनि न बा पोइ जॾहिं पोयों टाइम थींदो या नमाज जो टाइम थींदो माण्हू सामान वेड़ींदा अबा काॾे अचे भिण सां कपिड़ा सही कोन्हे हाणे सुथण तुंहिंजी क़ुरान वारे जलसे में बि सही कोन्हे त पोइ पाको कॾहिं पाईंदो आहे कि न जलसन जो मक़सद छा आहे बा नमाज दुखी घड़ी आ को मसलो आ घर में बरकत ना आए माल में बरकत ना आए तंगी आ को मसलो आ इन नमाज पढ़ंदा से ये सब मसला हल थी वेंदा एड़ा भी साथी हुंदा आहिनि साईं हाले जी हर महीने वेंदो आ बेर शरीफ गुसाया ही कोन अमरोटन सां अबे ॾाॾे को वॾी वास्तो आ अबा नमाज पढ़ंदो आ इहा हिकड़ी सुस्ती आहे नमाज ना आए त पोत वारी निस्बत केड़े कम जी आहे कि न बा या वडी असा में बीमारी आ जेकरे कारोबार आ दुकान आ माल में बरकत ना त छा पढ़ूं साईं जो साहबियत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्द खणियो आका मुझे पाड़े में ॿियनि जा बाग ॾाढो फरंदा पर मावारे बाग जो मज़ो कोन्हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बरकातू नफल पढ़ी दुआ घुर साहबा त वरी साहबा न हते अनस तो फरमाए मां बरकातू नफल पढ़ी दुआ घुरी उन साल मुझो एड़ो त बाग फरियो जो उन टिकरी में मुझे बाग जो कहीं बाग मुकाबलो न कर बरकत छा में आ नमाज में बाबा जंगे बदर में दुखी घड़ी हुई कि न हुई अबू बकर सिद्दीक सेंदो फरमाए असा जो एड़ो गरीबी वारो हाल के वड तीर हो त तलवार न हुई के वड तलवार हुई त तीर न हुयो अब तवज्जो अबू बकर सेंदो फरमाए मां के रात जो निंड न पई ओडो हजार जो लश्कर हेडो 313 असा मिस्कीन गरीबी हाल अबू बकर सिद्दीक तो फरमाए मां कदे हेडे पियो पासो मटाया कदे हेडे पियो पासो मटाया तवज्जो कजो बा जरे इंसान के तकलीफ पहुंचंदी आ न मानू पांजे मोहसिन दे वेंदो अबू बकर तो फरमा मां के दिल में ख्याल आयो दिसा त मुझो मोहम्मद पाक छापियो करे बुलंद आवाज अबू बकर सिद्दीक से तो फरमाए मां पांजी जगह छडे संजन जे खीमे मुबारक दे आयम दिसा त चादर लटकेल आ पर्दे जी सूरत आ रात जो गच हिस्सो गुजरी चुको आ तवज्जो बा अबू बकर सिद्दीक तो फरमाए दिसा त मुझे साईं जो सुर सजदे में आ रब जी नमाज सुबह
अबू बकर तो फरमाए मुझे ज़मीर पांजो मलामत पियो करे आ ज़मीर मुझो मुतमिन एतरो थियो जो मां पांजो पाण के चवां ए अबू बकर गलती न कर घबरा ना अल्लाह पांजे महबूब जा सजदा को न मोटाई दुनिया डिठो जंगे बदर में अल्लाह हुजूर जे सहाबा के गलबो नसीब फरमायो 70 काफिर कतल जा 70 कैदी बणया जंग जा मरला पूरा थिया सेन साहबा के घुरायो हुजूर फरमायो दियो अहवाल यारो जंग जा मरला किए गुजरिया तवज्जो कम जी गाल थव जंग जा मरला किए गुजरिया हर को साहबी अहवाल पे एकरो नबी संजो मिस्कीन गरीब गुलाम साहबी आयो आका मां वट न तीर होयो न तलवार हो खजी जी सुकल शरीयत में सही ओलारा मस पियो काफर अगे पियो मरी वने लगे इए पियो त मारन वाली का साथ भी है खुशी वटा हुजूर जे अखन में लुड़क लड़ी आ सने फरमायो ए मां मोहम्मद जा सहाबी गुलामो रात मां मोहम्मद नमाज पढ़ी दुआ घुरी अल्लाह मां मोहम्मद जा गुलाम थोड़ा थी मिस्कीन थी मुझा करीम रब अज जेकने मोहम्मद जा मिस्कीन मिट जिया अल्लाह तुझे नाले वठण वारो कोई न बचंदो अल्लाह फरमाए मुझा हबीब अरबी घबरा न तुझा यार मुझे नाले जे सर बुलंदी जे ला विड़न पिया हबीब गलती न कर नालो तुझे यारन जो थींदो फौज मां खुदा जी विड़ंदी रब मदद कई न कई दुखी घड़ी आई नबी से जा पड़ी इब्राहिम नबी जी ज़ाल बादशाह के कब्जे में अम्मा बीबी सारा बादशाह गलत नजर साहब ने यारे इब्राहिम नबी सिर सजदे में रखियो अल्लाह मां तो जो नबी है मुझो नंग मुझी गैरत ज़ालिम जे हवाले आ रब हिफाज़त फरमा तफसीर में उलमा लिखियो आ त बीबी हादरा इन जी धी आ एक लिखियो त बानी आ घर वनी बीबी हादरा के वठी आओ अम्मा बीबी सारा दी फरमाए बादशाह मुडे पे तके द अंधो पे बनजी वनी परते निहारे पे तो नजर पैस पई अम्मा बीबी सारा के जे तू पाक दामना हादरा के भी इए बड़ा अम्मा बीबी सारा निकती इब्राहिम नबी जो सिर सजदे में आ मथो थपकी हणी चोंदी पई आ ओ इब्राहिम कंध मथे कर अल्लाह मुझे आबरू जी हिफाजत फरमाई दुखी घड़ी चापणी नमाज पराल अल्लाह तबारक व तआला अमासा समूरन के नमाजी बनाए तवज्जो तक जाए नमाज मोमिन जो मेराज नमाज मोमिन जो मेराज पराल मेराज भी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूद हुआ तवज्जो तक जाए पराल सही जन केड़ी भी जगह पे आरामिया जगाण वारो केरा केरा जनाब जिब्रील तवज्जो तक जाए अल्लाह पाक फरमाए जिब्रील जी मुझा अल्लाह मुझे मोहम्मद जो नालो खड़ी न जगाए जाए हथ का पकड़े करे न जगाए जाए तो मां प्यार में चोंदो आ मोहब्बत में चोंदो आ जणो त अल्लाह पाक ये फरमाए जिब्रील जी मुझा अल्लाह चप्पद ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा बुलंद आवाज़ डाड्या बराल इन पस मंदर में मां को न वींदो पियो आ जिब्रील जो उथाइण नबी के जागाण इतो भी हिंद उम्मत के नुक्तो मिलियो आ वो केड़ो उथाइण जो तरीको केड़ो आ एकड़ो निंड पयो आ मानू नमाज ला जागाइणो आ उथाइणो आ वो पेरन के सना सना माटड़ा दिबान इस्लामी तरीको यो आ ऐ असा सुबह जो रिलीज ही लमु दींदा से परी खटदी उथु किना से झुकाते पोतो आ अने हे मुसलमान जो तरीको दस आए के ना यो उथाइण जो नुक्तो मिलंदो पियो आ तवज्जो तक जाए इयो बस पियो आ हे मुझो मौजू पियो आ मेराज भी रसूल जो मौजूदो आ जरे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के का बैतुल मुक़द्दस वरी उतो अल्लाह हुजूर जे सफर के मथे कयो आ पेरो आसमान बियो आसमान टियो आसमान चौथो आसमान सफर कंदे कंदे सिदरतुल मुंतहा अर्श अजीम रब जी मुलाकात जन्नत भी दिसी आया जहन्नम भी दिसी आया तवज्जो तक जाए जने इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जो ऐलान कयो वाक़यात बुधाया बयान फरमायो तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीना मक्के जा काफिर इनकार कंदा बयान चे एतरे अरसे में अकुल तस्लीम न पियो करे तवज्जो तक जाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अजीब सवाल करने लगा चेन पा जो करे तमा थी आया हो बुधायो त बैतुल मुक़द्दस के दरवाजा घणा दरियूं घणियूं अब मां हिते तकरीर करण आयो माखो जो पुछे त अख्तर वारे मस्जिद जी लंबाई चौड़ाई घणी आण माखे केड़ी खबर
हाँ हाँ हेतो जो मां तकरीर करे वञा पंहिंजे भाई सॼे को पुछे था बाप मस्जिद जी माप घणी हाणे मां माप करण आयो या तकरीर करण आयो आहे कि न पर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन थी पया अल्लाह पाक फरमाया हबीब घबराना अल्लाह इज्जत जो मसइलो आ छा गाला अल्लाह ही गालियों कंदा प्यान नक्शो पुछंदा प्यान तादाद दरन जो पुछंदा प्यान दरवाजन जो पुछंदा प्यान दरियूं घणियूं दर घणा सहतीर घणा अल्लाह पाक फरमाया हबीबा गणती न कर घबराना इहो मां रब जे कुदरत जो कमाल अल्लाह पाक फरमाया हबीबा बैतुल मुक़द्दस जो नक्शो मां अल्लाह तो मोहम्मद करीम जे साम्हूं रखी पियो ॼाए वो सवाल कंदा वजन पे साईं बुधाईंदा पिया वजन मेराज भी असांजे साईं जो शायब आ चाहे मौजूदो आ सही बुखारी जो हवालो दींदो पियो आ तवज्जो त गजाए अल्लाह अकबर कबीना वरी काफरन अजीब मुतालबो कयो मोहम्मद जकर सच्चो नबी आ चंद के टुकर करे देखा अल्लाह पाक फरमाया हबीबा मां अल्लाह इन ते भी कुदरत पियो रखा घबराना इशारो कण तुंजो कमा टुकर मां पियो बनाया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो जो कयो चंदो बटुकर थी पयो अध हिन पासे थी पयो अध हिन पासे थी पयो तवज्जो त गजाए इहो कुदरत कुवत ताकत कंहिंजी आ मोजज़ो नबी जे हथ ते ज़ाहिर थींदो आहे ताक़त कंहिंजी हूंदी आहे ऐं के अहिड़ा नबी बि गुज़रिया जो नबीअनि खे बि ख़बर कोन हुई त मोजज़ो ज़ाहिर थिए थो पर कहिड़े हिते मूं कीअं पियो थिए भला मूसा नबी खे जेकॾहिं ख़बर हुजे हा त पोइ नांग खे ॾिसी पोइ हिते डुरके ॻाल्हायो बा कुवत ताकत कंहिंजी आ कंहिंजी आहे बा रब करीम जी आ छाजे करे इहा बि त खुदा जी कुदरत आ हालांकि कानून त इहो आ औलाद तॾहिं थींदी जॾहिं माण्हू शादी कंदो तवज्जो त गजाए आदम नबी न अबो वा न अम्मा अल्लाह तो फरमाया मांखे कानून जी ज़रूरत न आहे मां अल्लाह हर शइ ते कुदरत रखंदो पियो आ अल्लाह जनाबे आदम खे अबे अम्मा जे बग़ैर बनायो अल्लाह जनाबे ईसा खे बग़ैर अबे जे पैदा फरमायो इहा कुवत ताकत कंहिंजी आ रब करीम जी आ तो मां ही भी चोदो आ गेरन जे दरवाजे ते विंदो पियो आ रब खुटो त न आहे रब सुतो त न आहे अल्लाह जागे ही जागे पोइ मां ही भी जुमला चोदो आ चो सुभान अल्लाह जागे तो जागे अल्लाह तो जागे जागे तो जागे अल्लाह तो जागे इनकार क्यों न भागे जागे तो जागे अल्लाह तो जागे बुलंद आवाज़ा तेरो मौजूदो केड़ो आ कुरान भी मौजूदो आ मेराज भी नबी जो मौजूदो आ चंड के टुकर करण भी नबी जो मौजूदो आ हाने सही मुस्लिम जो हवालो दींदो पियो आ तवज्जो त गजाए पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए अञा मां मोहम्मद मुस्तफा नबूवत जो ऐलान कोन फरमायो मक्के जे हिक पहाड़ी मां वींदो हिकड़ो पत्थर मां मोहम्मद के सुञाणे मां मोहम्मद के सलाम कंदो यो नबी जो ऐं नबी साईं नबूवत मिलण खां पोइ बि उन पत्थर ते लकड़ी लगी फरमाईंदा है उहो पत्थर इहो बि असांजे साईं जो जायवा मौजूदो आ तवज्जो त गजाए उहो त पहाड़ वारो मौजूदो जनाब रसूलुल्लाह कदो केर सिद्दीक़ अकबर ॿियो केर अमीर उमर ऐं ही बि मां हवालो ॾींदो आ अबू बकर उमर जो पाण में ॾाढो प्यार हो पर अबू बकर सिद्दीक़ मुझे साईं खे ॾाढो मिठो ॾाढो प्यारो हिकिड़ो मर्तबा अबू बकर साईं उमर साईं पाण में तनाज़ो थी पियो अबू बकर साईं नबी पाक ॾे दां खणी आयो साईं उमर कावड़ जी हुआ माफ़ी वठांसि थो एलाद कयांसि थो पर यारो परचे नथो नबी साईं अबू बकर साईं सां उते ई बीठा त जनाब उमर भी आयो उमर साईं अर्ज़ कंदो पियो आका मां पियो परचायां सिद्दीक़ खे कावड़ जी पर अबू बकर परचे नथो पाण में ताल्लुक हुज निस्बत रब्तो एडो बुध जा
इमामुल अंबिया पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए उमर तुझे इज्जत में कोई शक ना है, अजमत में कोई शक ना है, गैरत में कोई शक ना है, मकाम दर्जे में कोई शक ना है। उमर तू मशवरो दींदो आ, अल्लाह कुरान बणाईंदो आ, जे रस्ते दा तू ईंदो आ शैतान भजी वेंदो आ। मां मोहम्मद मुस्तफा उमर तोखे रब खां घुरी वरतो आ। तुझो एडो दर्जो आ, एडो मकाम आ, पर उमर मां मोहम्मद पार थो कयां त सिद्दीक जी दिल न रजाए। जॾहिं दुनिया मां मोहम्मद को ठुकरायो सिद्दीक सीने लातो। चओ न सुभान अल्लाह। यो अबू बकर सिद्दीक नेकी में एडी तगड़ाई कंदड़ा तवज्जो तक जाए हत उमर से तो फरमाए असा सैकन सा ईसा वारी नमाज गद पढ़ी पाक नबी मुझे हुजूर फरमायो ए उमर अबू बकर तमा गजी करे मां मोहम्मद करीम के घर तई पहुंचाए अचो। उमर से तो फरमाया असा मस्जिद नबी के छॾे करे गच पंदुक ते हलियासे त मस्जिद नबी जे सहन मां हिन कुरान जे पढ़ण जो आवाज आयो। उधर फरमाया उमर ॾिसो यो कुरान केर थो पढ़े? आका सुञाण में नथो अचे। तवज्जो बा सुञाण में सैं फरमायो कुरान केर भी पढ़े तो पर एड़ो तो कुरान पढ़े तो इन जे मथा अल्लाह पांजी जन्नत वाजिब करे छॾी। सैं फरमायो मां तमां बिनी ते जिम्मेवारी पो रखा त इन जवान ते या खुशखबरी पहुंचाइजो। तवज्जो बा अबू बकर उमर हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइंदो पियो आ तवज्जो तक जाए जिने संजन के घर पहुंचाए करे मोटा से अबू बकर पांजो दग वरतो आ मां उमर पांजी लेन वरती आ तो उमर से तो फरमाए मां के दिल में ख्याल आयो वना त सही कुरान पढ़न वारो खुश नसीब केरा। उमर से तो फरमाए मां मस्जिद नबी जे वेझो आयम ॾिसां त कुरान पढ़ण वारो अब्दुल्लाह इब्न मसूद मां दिल में ख्याल कयो त फजर वाली नमाज ते अबू बकर खां अगे खुशखबरी ॿुधाए नेकियूं कमाईंदुसि। अबू बकर खां अगे वेंदुसि। उमर से तो फरमाए आज़ान थी इए मां आज़ान ॿुधण सां अब्दुल्लाह इब्न मसूद जे दरवाजे ते वञी दर खड़कायो। दरवाजो मां खड़कायो तवज्जो बा अब्दुल्लाह इब्न मसूद से निकरी आयो। चे उमर खैर ताए साजुर साजुर मुझे दरवाजे ते चे रात कुरान तू क्यों पढ़े? चे मां पो पढ़ा। चे साईं ने फरमायो अल्लाह तुझे मथा पांजी जन्नत वाजिब करे छड़ी। त अब्दुल्लाह इब्न मसूद खिली करे चोंदो पियो उमर देर करे वा सिद्दीक कदे जो बुधायो। बुलंद आवाज यो अबू बकर सिद्दीक अल्लाह अकबर कबीरा हर नेकी में अगराई करने वालो हर नेकी में अगराई करने वालो तवज्जो तक जाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे दौरे हाज़िर जे अंदर एकड़ो लश्कर तैयार कयो। उन लश्कर जो नालो आ लश्कर उसामा। संजन अगे दुनिया जे जहान मोला लड़नो फरमाया मनसबे खिलाफत केर आयो जनाबे सिद्दीक अकबर साईं त काफिलो तैयार के त जंग जे लाइ रवानो कया। सहाबा हिकड़े प्लेट ते कुल गजिया हिकड़े पासे नो बीरा सब नबी जा सहाबा अबू बकर साईं के चवण लगा त पहिरियां साईं जन हुया असां वटि वॾी ताक़त ही कुवत ही मता मोकिले मदीने जा माण्हू पियो माराए। अबू बकर सिद्दीक साईं फरमायो मदीनो कुर्बान करणो पियो कंदुसि पर उन अमीर खे पोइते कीअं कयां जेके मुस्तफ़ा चूंडियो। बुलंद आवाज़ सां तवज्जो तक जाए बराल मुझी गाल अञा ॿिए दख़ली हुई। कुरान नबी जो मौजूदो आ मेराज नबी जो मौजूदो आ ऐं चंद के चीरण हुजूर जो मौजूदो आ पत्थर जो सलाम करण नबी जो हुजूर जो मौजूदो आ। तवज्जो तक जाए अल्लाह अकबर कबीरा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हेदे बा तवज्जो तक जाए हुजूर जो सहाबिया अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी तो फरमाए मुझो बुख जे करे यो आलम आ जो तोरा पौंदा बयान एतरे कदर जो मस्जिद नबी जे दरवाजे दे जनाबे अबू बकर सिद्दीक ईंदो पियो आ। तवज्जो तक जाए अबू हुरैरा साईं तो फरमाए मां पांजी ॻाल्हि समझाइण जे लाइ
समझाइण जे लाइ मन मुंहिंजे दुखन के अबू बकर संगे अर्ज़ो कंदो पियो आहे साईं क़ुरान जे आयत जी माना पुछणी आहे मतलब पुछणो आहे तवज्जो त कजाए उहा आयत कहिड़ी आहे तवज्जो त कजाए जॾहिं सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला न ॻाल्हि चए मफ़हूम ॿुधाए हलिया विया वरी हज़रत अबू हुरैरा तो फरमाए वरी जनाब उमर आयो उहो बि मफ़हूम ॿुधाए हलियो वियो पर मुंहिंजे दुख खे कंहिं कोन सम्झो पर इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पाक नबी मुझे हुजूर फरमायो अबू हुरैरा घबराना मां मोहम्मद मुस्तफा इन मफ़हूम के भी समझा पियो त तुझे तलब के भी मां मोहम्मद समझा पियो बुलंद आवाज़ अबू हुरैरा साईं के कादे से वठी आया घर जे अंदर हुजूर फरमाया आयशा जी मुंहिंजा साईं अबू हुरैरा के भुख सतायो आ खाधे जे लाइ कुझु आहे या न आका हदीअ तौर हिकिड़ो खीर जो प्यालो आयो आहे तवज्जो त कजाए अल्लाह अकबर कबीरा खीर जो प्यालो पेश कयो हुयो हुजूर फरमायो ए अबू हुरैरा जी मुंहिंजा साईं असहाब सुफ़ा जे समूरन तुलबा के वठी करे आ उहे बि पीअंदा अबू हुरैरा साईं तो फरमाए मांखे दिल में ख्याल आयो प्यालो त हिकिड़ो आहे मांखे त बुख उन सतायो आहे मां वारो त कमु कोन थींदो तवज्जो त कजाए साहबा जी लेन लगी हुई नबी पाक फरमायो ए अबू हुरैरा जी मुंहिंजा साईं पाण पीआईंदो अबू हुरैरा तो फरमायो मां साहबा के तुलबा के पीआईंदे 70 तालिब उन खीर जे प्याले मां पी विया तवज्जो त कजाए वरी अबू हुरैरा साईं खीर जो प्यालो खणी करे संजन ने आडो पेश कंदो पियो आहे हुजूर फरमायो इसरब या अबा हुरैरा पियो अबू हुरैरा 3 मरतबा मुझे साईं फरमायो तवज्जो त कजाए इसरब या अबा हुरैरा तवज्जो त कजाए 3 मरतबा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुजूर फरमायो ए अबू हुरैरा रब तो फरमाए अबू हुरैरा के वरी खीर पिया है अबू हुरैरा तो फरमाए तवज्जो त कजाए 70 तालिब पिया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा भी पीतो आओ मां भी पीतो आओ तवज्जो त कजाए अम्मा आशा भी फरमाए त प्याले में कर रही नाई ऐं साईं जन अबा आखिर में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन प्याले मां पाण आखिर में नोश फरमायूं दुनिया जो कम ओरो आ MNA MPA को पीर अबा पेरा मुरीदन जी ओभर पींदो या ज़ात मोहम्मद मुस्तफा जी आज आद कयो त इंशाअल्लाह जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची गुलामी पैदा कंदासीं आखिरी गालियों हुजूर जे मोहब्बत जी इया तकादा है जैसा नबी मोहब्बत कईया उन सा मोहब्बत करनी आ जेका हुजूर नफरत कईया उनके उनका नफरत करनी आ जैसा नबी जोड़ियो आ जुड़ी पोणो आ जेका पैगंबर टोड़ियो आ टुटी पोणो आ जेका पैगंबर जी पसंद उहा पांजी पसंद जेके नबी ना पसंद फरमायो उनके ना पसंद करनो आ इया हुजूर जे मोहब्बत जी तकाजा अब जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गार खां नफरत कई गार खां ऐं असां सुबुह जो जैसे 5-10 सरड़ा हिक ॿिए खे न जंग असांजी यारी पकी कोन्हे आहे कि न अब अहिड़ा बि साथी हूंदा अथव अॼु यार मां वारो यार मुंड में न हो माना 5 गारियूं न ॾिनई आहे न गार खां इमामुल अंबिया नफरत कईया नबी जो सहाबिया हज़रत जाबिर बिन सलीम रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी पाण तो वाक़ो फरमा बयान फरमाए कदे कदे माखो सख्त जुमला निकरी वेंदा कार गंद निकरी वेंदी तवज्जो त कजाए पाक नबी मोहम्मद तो फरमाए ए जाबिर बिन सलीम कार न दींदो कर इन कार खां मां मोहम्मद के नफरत हज़रत जाबिर बिन सलीम तो फरमाए मुझी जिंदगी गुजरदी रही वरी ज़बान पे जुमला ना आया ऐं गानन खां भी नबी गार खां भी नफरत गाने खां भी
ऐं तव्हां घोटगी जो खणी असांजो शहर कयो हे बि पंहिंजो ई आहे साजुरी तव्हां दुकाननि ते वेंदव न बा साजुरी हिन क़ुरान जी तिलावत हलंदी हा न बा 8 खां पोइ वरी कवाली हलंदी वरी कलाक ॿ गुज़रियो न पोइ ॾेस शमन ऐं जलाल जो धोड़ियो सद कहिड़े सोहणा आहे कि न आहे गानन का इमाम लंबिया नफरत कया तवज्जो तक जाए आखिरी गालियों नबी दो सहाबिया अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु रस्ते दामी दो पिया मौसीकी जो आवाज आयो कानन जो आवाज आयो कनन में आंगुरियूं ॾेई करे ज़मीन ते वेही रहियो जॾहिं मौसीकी जो आवाज गुज़रियो खादमा चो तवज्जो तक जाए पुछंदो पियो से वजह कहिड़ी आहे अब्दुल्ला बिन उमर तो फरमाए इन मौसीकी जे आवाज का हुजूर नफरत कया माखे भी नफरत या ये हुजूर जा साहब ऐं घणे टेम तई माल रखण खां भी हुजूर बचल्ला जमा कयो इन खां सही नफरत न कई पर घणो टेम गणे गणे रखण जो माल वबाल अल्लदी जबा माल अदद घणो टेम रखण सीरत जे किताब में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे संजन 3 पारी वारी नमाज़ पढ़ाई असर वारी नमाज़ पढ़ाई संजन तकड़ा तकड़ा घर वया मोटी आहे त वॾा साह पिया खणनि साह अर्ज़ कयो या रसूलल्लाह ख़ैर त आहे उधर फरमायो सोन जो टुकड़ो रहिजी वियो साह ते कोई भरवसो कोन्हे मां मोहम्मद आयशा खे हुकुम कयो त को साहिल अचे त जल्दी ग़रीबनि में तक़सीम घणो टेम माल रखण खां हुजूर बा इमाम ज़ैनुल आबिदीन सईं जने दुनिया जो जहान सॾे आ जने गुस्ल पे ॾिनो वञे त पुठी ते कारा कारा दाग ऋण नज़र आया पुछा के वियो वजह कहिड़ी आहे घरों मालूमात मिली रात थींदी गरीबन जा घर गणे ईंदो सामान जूं हणा ठाहे पंहिंजे कुलनि ते खणी इन वज़न जे करे इन वढनि जे करे पुठी ते दाग पइजी पोइ जेको माल जमो पियो आहे बेवा तड़पंदी पई आहे अगरि माल जमो पियो आहे मिसकीन ख़ुदकशियूं करे मरंदा पिया आहिनि अज़ीज़ो इहो बि माल कहिड़े कम जो हे पाणी जो गिलास आहे अगरि चऊं त हिन में ताज़ो भरियां हे पाणी भरियल आहे ॿियो विझंदासीं त हारजी पवंदो पर जेकॾहिं ताज़ो भरणो आहे हिनखे हारे ॿियो भरींदासीं गिलास भरिजी वेंदो रब जे नाले ते ॾे ख़ाली थींदो वेंदे रब तो फरमाए वरी मां भरींदो वेंदो जेका हुजूर जी पसंद सहाबा जी पसंद नबी से मक्को छॾे मदीने वया केड़े सहाबी जे घर तरसिया हजरत अबू अयूब अंसारी सहाबी तो फरमाए जेका भाजी पचंदी असां सॼो बर्तन हांडी खणी करे रसूल जे आॾो रखंदासीं संजने इस्तेमाल कंदा जेका बचंदी असां घर तक़सीम कंदासीं बरकत भी पवंदी मज़ो भी ईंदो अबू अयूब अंसारी तो फरमाए मां संजन जे आॾो बर्तन रखियो भाजी जो संजन बर्तन के परे करे पंहिंजो चेहरो मुबारक वराए वेठा अबू अयूब अंसारी उथी आयो आका लगे तो अॼु मुन असांजी भाजी में मज़ो न आहे चस न आहे हुज़ूर फरमायो ए अबू अयूब अंसारी तुझे भाजी में कोई ऐब न आहे आका छाजे करे अवां चेहरो मुबारक परे फेराए बर्तन के परे रखियो हुज़ूर फरमायो ए अबू अयूब अंसारी अॼु तुझे भाजी में बसर घणो आहे बसर जी खुशबू बसर जी स्मेल मां मोहम्मद के पसंद न आहे अबू अयूब अंसारी उथियो आका जेकरे बसर जी खुशबू तव्हां के पसंद न आहे अॼु खां बाद मुंहिंजे घर में बसर जी भाजी न पचंदी जेका नबी जी पसंद उहा साहब हा त इहो हुज़ूर जा साहब ऐं काबतुल्लाह ने मोह करे थुकण खां बि नबी इनके भी ना पसंद फरमायो आहे हाणे छोरा मोटरसाइकिल ते हुंदे भी जीपड़ू कढियूं वेंदा खबर ना है त मोह कादी आहे कि नहीं उस्ताद हुजूर दीन रहमतुल्लाह अलैह मंजिल गावारा मां कुतबी पढ़ी साईं गड वो वाक्य बुधाइंदा मुल्ला अब्दुल्ला चांदे रहमतुल्लाह अलैह जो इन ममदाबाद के कच्चे में वञन पिया वास्ते एकड़ो हमरा हुजे तुधो थुलो बकरियूं पोचारे पेशाब पियो करे मोह काबतुल्लाह दे करे ओला दी साईं जो ॾिठो जे जलसा द कबा पेरा हिन खे त थोड़ी सटकी जा चाण सावरो जलाली माण्हू हो जेके वॾनि जन ॾिठो साईं उसा हुजूर रहमतुल्लाह अलैह वाक़ियो ॿुधाईंदा तवजो बा चांडियो साहब जो वयो चे शर्म न सोचे ओला दे काबे ने मोह करे मुटरे दो पियो चे मुल्ला चरियो थियो जा काडे काबो काडे मां चांडे साहब ठोके न ज़ालत गार चे हमरा तो चे मुल्ला गार चे काडे जोणे काडे मां त एड़न माण्हुनि खे इहे समझाए हाने हक सच चो त पो संगत नाराज़ थींदी बाबा इहो त मौजू न हुयो न मौजू जा पुट माना बीमारी आहे जे चऊं था हक त माण्हू नाराज़ थींदा आखिरी गालियूं ऐं नबी सही मगरिब खां वठी इशा ताईं सुम्हण खे नापसंद फरमायो आहे ऐं इशा खां पोइ फौरन सुम्हण खे हुजूर पसंद फरमायो आहे ऐं असांजूं कचहरियूं असांजी खिल मज़ाक कूका वठ सॾो असांजी शुरूआत सुम्हाणी खां पोइ थींदी आहे पोइ सॼी राति अधु राति ताईं हणोणा करे सच ॿुधायो अबा पोइ वात पटिजी वेंदो या नमाज़ पढ़ंदो हा साईं अल्लाह तबारक व तआला जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची गुलामी पैदा करण जी तौफीक अता फरमाए रब से शग दे कुवत दे ताकत दे त असां पंहिंजे अंदरि हुजूर जी सच्ची गुलामी पैदा कयूं
अद को इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं पाण भी कुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चन के भी पढ़ाईंदासीं ऐं माण्हू चवंदा आहिनि कि मदरसन वारा के अटो ॾेई पढ़ंदा आहिनि मां त चवंदो आहियां मदरसन में वञी तालिबनि जी ख़िदमत करणु रसूल जी सुन्नत आहे ये जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त उथी करे तालिबनि जी ख़िदमत करणु इहा सहाबा जी सुन्नत आहे समझो था न बा छो त सहाबा जा बि त शागिर्द गुज़रिया आहिनि न पोइ तव्हांखे मालूमात आहे मां तव्हांजे पाड़े जो आहियां हे मुंहिंजे मस्जिद जो कमु हले थो वे तरह मुझे कौम जे पांजे अजीजन जो जलसो आ मां हुज भी रखंदुसि